चेयरमैन जी मुक़ररी बाबत सिंध के ख़दशनि जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां नोटिस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह में राब्तो। सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरे जो चवणु आहे त वज़ीर आज़म इरशाद चेयरमैन जी मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वठण जी ख़ातिरी कराई आहे। शहबाज शरीफ चयो आहे त ज़फ़र महमूद जी इरशाद चेयरमैन तौरु मुक़ररी जो नोटिफिकेशन वापसि वरितो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह इरशाद चेयरमैन जी मुक़ररी खे रद्द करे छॾियो। संदसि चवणु आहे त हू इहो मञनि नथा त इरशाद जो कंट्रोल वफ़ाक़ खे ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तकरारी शख़्स खे इरशाद चेयरमैन मुक़ररु कयो आहे। ज़फ़र महमूद खे इरशाद चेयरमैन मुक़ररु करणु कंहिं बि सूरत में क़ाबिले क़बूल नाहे। सिंध जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी कॾहिं बि बर्दाश्त न कंदा। शहबाज शरीफ हुजे या पीटीआई बानी, हू सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कंदा। सेनेट जी ख़ाली पियल 6 सीटनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग। बलूचिस्तान जे 3, सिंध जे 2 ऐं इस्लामाबाद जी 1 सीट लाइ वोटिंग जो अमल जारी। वोटिंग जो अमल क़ौमी सिंध ऐं बलूचिस्तान असेंबली में जारी। सेनेट जी सीट लाइ इस्लामाबाद मां पीपी जो यूसुफ रज़ा गिलानी ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जो उम्मीदवार इलियास मेहरबान आहिनि। सिंध जे 2 सीटनि ते पीपी तरफ़ां जाम सैफुल्ला, मोहम्मद असलम अबड़ो ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां नज़ीरुल्लाह ऐं शाज़िया सोहेल उम्मीदवार नामज़द। बलूचिस्तान मां सेनेट जी 3 सीटुनि ते नंढी चूंड लाइ 7 उम्मीदवार मैदान में लथल। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सेनेट चूंड रस्मी कार्रवाई आहे। पीपल्स पार्टी ही सीटूं खटे चुकी आहे। असल चूंड अप्रैल में थींदी। 12 मां 11 सीटूं पीपी खटंदी। अली अमीन गंडापुर खे वज़ीर आज़म सां मिलण जो कमु पहिरियां करणु घुर्जे हा। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो त 300 यूनिट मुफ़्त बिजली सभिनी खे ॾींदा। कमु शुरू करे छॾियो आहे। आलमी मालियाती इदारे जे वफ़द ऐं पाकिस्तान जी मुआशी टीम विच में तारफ़ी मुलाक़ात। IMF वफ़द जी क़यादत नेथन पोर्टर ऐं नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुआशी टीम सां गॾु मुलाक़ात में मौजूदु हो। ज़रियनि जो चवणु आहे त मौजूदा कर्ज़ प्रोग्राम जी आख़िरी क़िस्त लाइ वधीक को बि शर्त लागू न थींदो। रमज़ानुल मुबारक में भी इसराइल जी दहशतगर्दी जारी। गज़ा जे रिहायशी इलाइक़नि ते बमबारी में 90 फ़लस्तीनी शहीद थी विया। यहूदी फ़ौज रफ़ा में UN जी इमदादी एजेंसी जी ऑफिस खे बि निशानो बणायो पियो। 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीदनि जो अंगु 31,272 थी वियो। अल-क़स्साम ब्रिगेड जो समुंड रस्ते इसराइली फ़ौजी अॾे ते हमिलो। वेढ़ाकनि ग़ज़ा पट्टी जे उत्तर वारे इलाइक़े में क़ाइमु ज़ैकीम बेस ते हमिलो कयो। हमास जो यहूदी फोर्सिस खे वॾो माली ऐं जानी नुक़सान पहुचाइण जी दावा। इसराइल हमले जी तस्दीक़ करे छॾी। नुक़सान जा तफ़सील ॿुधाइण खां इनकार। फिरोजपुर वेझो जागीरानी बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो। नौजवान क़तल, संदसि भाउ समेत 2 ॼणा ज़ख़्मी। झेड़े में इरशाद जागीरानी क़तल ऐं संदसि भाउ सज्जाद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इलाइक़े में छिकता। तोदापुर वेझो भाॻियुनि जी फायरिंग में मुबैना चोर मारिजी वियो। चोरनि अलाह रखियो कटोहर जे घरां चोरी जी कोशिश कई त भाॻिया जागी पिया। भाॻियुनि जी फायरिंग में ज़ख़्मी थियल चोर सोहराब दश्ती इस्पताल मुंतक़िल करण दौरान सूरन सां दम ॾिनो। क्रिकेट जे सभ खां वॾे मेले पाकिस्तान सुपर लीग 9 में ज़बरदस्त मुक़ाबला जारी। PSL क्वालिफायर में मुल्तान सुल्तान्स ऐं पेशावर ज़लमी जूं टीमूं आम्हूं साम्हूं। मैच खटंदड़ टीम फाइनल लाइ क्वालिफाई कंदी।